अस्सलाम वालेकुम। सिंध जे माण्हुनि खे, आम माण्हुनि खे सियासत करणी पवंदी। सभिनी माण्हुनि खे सियासत करणी पवंदी। पिनणो न पवंदो। मज़ामती सियासत करणी पवंदी। पंहिंजनि माण्हुनि जे तहफ़ुज़ जी सियासत करणी पवंदी। सिंध मां भोतार के निज़ाम खे भॼाइण जी सियासत करणी पवंदी। तव्हांखे स्कूल बचाइण जी सियासत करणी पवंदी। इस्पतालूं बचाइण जी सियासत करणी पवंदी। पंहिंजे वजूद खे बचाइण जी सियासत करणी पवंदी। बिरादरी अज़म रंग ऐं नस्ल जे नाले ते जीअंदड़ क़ौमूं कॾहिं बि तरक़ी न आहिनि करे सघंदियूं। तव्हांखे सियासत करणी आहे। छॾियो चापलूसी वारी सियासत ख़तमु कयो, वाठागिरी वारी सियासत ख़तमु कयो, निधियो बग़ावत कयो, इनकार करणु सिखो। जेकॾहिं तव्हां सिंध बचाइणु चाहियो था, पंहिंजे ॿारनि जो मुस्तक़बिल बचाइणु चाहियो था, तव्हां पंहिंजा इदारा बचाइणु चाहियो था, पंहिंजो वजूद बचाइणु चाहियो था, त तव्हांखे इनकार करिणो पवंदो। करबला जे इमाम हुसैन वांगुरु तव्हांखे इनकार करिणो पवंदो। हर उन ज़ालिम जो, हर उन भोतार के निज़ाम जो, हर उन ॾाढ ऐं जबर जो। न त पोइ सतई नसुल सूरन में पोइ पिया हुजो, पोइ मुंहुं मूननि में विझो, पोइ वेठा ढिंढा मेंढड़ा कयो, पोइ वेठा हुजो, पोइ सुता पिया हुजो, पोइ कुझु बि न कयो। नाहे का तारीख़ में वेड़ सवाबी वाह। उहे माण्हुनि जा वजूद ज़िंदा आहिनि, उहे क़ब्रुनि में बि ज़िंदा आहिनि, मरण खां पोइ बि उहे माण्हू ज़िंदा आहिनि जिन वेड़ कई आहे, जिन इनकार कयो आहे। माण्हू उहो ज़िंदा आहे। तव्हां जेकॾहिं ज़िंदा रहणु चाहियो था, किताबनि में, माण्हुनि जे दिलनि में, माण्हुनि जे जेको आहे सो यादुनि में, पंहिंजे पटनि में, पंहिंजे इलाइक़नि में, पंहिंजे 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 पंहिंजी हिकिड़ी तारीख़ में जेकॾहिं ज़िंदा रहणु चाहियो था, त पोइ इनकार करणु सिखो। सुठी सियासत कयो। छॾे ॾियो दुनिया कहिड़े पासे पई वञे ऐं तव्हां कहिड़े पासे पिया वञो। छॾे ॾियो त सिंध में जेका ग़ुलामी वारी सियासत हले पई, उनखे छॾे ॾियो। तव्हां ॾिसो त ख़ुशि सिर्फ़ु हिकिड़ो तबिको आहे, हिकु भोतार को निज़ाम, ॿिया भोतारनि जा वाठा। तव्हांखे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे कार्ड ते पिनायो पियो वञे। उहा क़ौम जेका हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पसंदीदा क़ौम हुई, उहा पिने पई। पिनण खे तरजीह न ॾियो, ग़ुलामीअ खे तरजीह न ॾियो। भाड़िया पई, हीणाए पई, भॼण ऐं ख़ौफ़ खे तरजीह न ॾियो। विढ़ो, इलेक्शन अचे पई, सियासत कयो। जेसिताईं तव्हां सियासी माण्हू न थींदव, तेसिताईं तव्हांजो तहफ़ुज़ न थींदो, तेसिताईं तव्हांजो बचाव न थींदो, तेसिताईं तव्हां कुझु बि न करे सघंदव। तव्हां का बि शइ फ़तह नथा करे सघो जेसिताईं तव्हां सियासत नथा कयो। पोइ तव्हांखे सभु कुझु करिणो पवंदो। न त पोइ सतई नसुल सूरन में तव्हां ग़ुलाम, तव्हांजा आबा ॾाॾा ग़ुलाम, ईंदड़ औलाद बि ग़ुलाम। इहे दुनिया चंड ते वञी पहुती आहे, चंड ते वञी पहुती आहे। तव्हां सोचो पिया त भोतार केॾी महिल ईंदो, हेॾो ईंदो या हेॾा ईंदो। भोतार न हुजे, ॼण को तव्हांजो महबूब हुजे। न, ख़तमु ख़तमु। जंग 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 आहे या मुंहिंजी तोसां जंग आहे, ऐलान करे छॾियो इहो। बाक़ी बगलियूं वॼाइणु बंदि कयो, बंदि कयो।